मुल्क के मुख्तलिफ शहरन में अंधारी से बरसात की अगती। मौसमियात खाते मौसम रावलपिंडी, इस्लामाबाद, गुजरावाला, मरी, पेशावर, चित्राल, दीर और मर्दान में अंधारी से बरसात पइजी सके थी। कोयटा, चमन ज़्यादा तेज़ हवा गुजरण और हल्की बरसात जो इम्कान। गिलगित बल्तिस्तान और कश्मीर में हल्की बरसात में बर्फबारी पइजी सके थी। SIFC जे एपेक्स कमेटी जो इजलास अॼु थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जे इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शरीक थींदो। अॻूणे निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ ऐं निगरान काबीना खे बि शिरकत जी दावत। इजलास में SIFC बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। सीड़पकारी बाबति मामलनि जो जाइज़ो पिणु वरितो वेंदो। सिंध हाई कोर्ट में घर में कुकड़ियों और पखी पालन खिलाफ दरख्वास्त ॿुधणी। दरख्वास्त गुज़ार मौत पाड़ेसरनि घर में कुकड़ियों और पखी पालिया आहिनि जिस पर परेशान थी विया आहियूं। अदालत वकील का दरख्वास्त ॿुधण जो गिचण बाबति दलील तलब करे वरिता। कैंटोनमेंट बोर्ड कलेक्टर, डिप्टी अटॉर्नी जनरल और ॿिनि खां 23 अप्रैल ताईं जवाब तलब। इसराइल तरफ़ां अल-शफ़ा अस्पताल में 3 ॾींहं बि कड़ो सूमर खां हींअर ताईं अस्पताल में 90 फ़लस्तीनी शहीद थी चुका। इमदादी काफ़िले ते ॿीहर हमिलो थियो आहे। 24 फ़लस्तीनी शहीद। नसीरात कैंप ते बमबारी सबबि 27 फ़लस्तीनी शहीद थी विया। गज़ा में शहीदनि जो अंग वधी 32,000 थी वियो। हिन भेरे गुज़िरियल साल की भेट में गर्मी पद वधण जो ख़दशो है। गॾियल क़ौम जे मौसमियाती तब्दीली बाबति इदारे ख़बरदार करे छॾियो। 2024 ॾुखियो साल थी सघे थो। समुंडनि जो गर्मी पद वधी सघे थो। ग्लेशियर पिघलण जो अमल तेज़ थी सघे थो। सख़्त गर्मी सामूंडी माहौलियाती निज़ाम ते ख़राब असर विझंदी। समुंड जी गर्मी ख़ासि तौर ते ॻणती जोगी आहे। लखी गुलाम शाह लग जहान खान थाने जी हद में एम्बुलेंस के रोके फुरलट। फायरिंग में हिकु ॼणो ज़ख़्मी। मरीज़ पुलिस एहलकार वक्त सिर अस्पताल न पहुचण सबबि पोइ जहान खान ऐं चक रोड ते धाड़ियलनि जो टोलो एम्बुलेंस के रोके रुस्तम वासी मरीज़ पुलिस वायरलेस ऑपरेटर अब्दुल ख़ालिक सेठार जे पुटनि ऐं ॿियनि खां रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर कई। फायरिंग में चासेब सेठार ज़ख़्मी थी पियो। वक्त सिर अस्पताल न पहुचण सबबि मरीज़ अब्दुल ख़ालिक सेठार सिविल अस्पताल सखर में दम ॾेई छॾियो।